अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हां खे कराची जे इलाइक़े गदाप मां ख़बर ॾींदा आहियूं त सिंधी मीडिया जे सॾ ते रिंद क़ौमी एहतियात पारां नूर खान ॻोठ खां ज़िले ईस्ट जे सदर अब्दुल नबी रिंद गुल अली गुल रिंद इमाम अली रिंद मोहम्मद ईसा रिंद ऐं ॿियनि जी क़यादत में गदाप प्रेस क्लब ताईं ثقافتي रैली कढी वई ऐं गदाप में ثقافتي रंग विकिरी पिया। हर तरफ़ अजरक टोपियूं ऐं पटका हर नंढे तोड़े वॾे। पहिरीं सिंधी मीडिया जे ऐलानियनि हिकु सिंध हिकु ثقافت जे उनवान जी आजिया कई। सिंधी ثقافت जिंदाबाद, टोपी अजरक जिंदाबाद, हिकु सिंध हिकु ثقافت जिंदाबाद ऐं नारा हणंदा रहिया। जीअं सिंध वारा जीअनि ऐं ॿियनि सिंधी बलोची क़ौमी गीतनि ते रक़्स कंदा रहिया। नौजवान गदाप प्रेस क्लब पहुता त हिन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त ثقافت खे हर रंग सां मल्हाइणु घुर्जे ऐं सिंध में वसंदड़ सिंधी तोड़े बलोच सिंध सां मोहबत करियूं था। हिननि चयो त ثقافت असांजी शान आहे, असां हिन ॾींहं खे ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़